सुहिणी यादि भाग चोहठि। होटल मां निकिरी अॻिते हलंदी रही। हुनखे त बिल्कुलु बि होश न हुयो। थोरो अॻिते हली हुनखे चकर अची विया ऐं किरी पई। अमन उनखे सहारो ॾिनो। जी हाँ, अमन। कुदरत वापसि इन्हनि खे मिलाए थी। छो थी मिलाए उहो कंहिंखे बि कुझु ख़बर न आहे, पर ख़ैर कुदरत खां केरु सवाल थो करे सघे। इन में थियो ईअं, अमन पंहिंजे दोस्तनि सां मज़ाक मस्ती करे जेको मिली करे उतां मोटनि पिया, पंहिंजे पंहिंजे घर लाइ रवाना थिया हुया। आयुष पंहिंजे घर, जेकी पंहिंजे घर, अमन जो घर थोरो परते हुयो, सो हितां लंघे पियो। इन सां इहो वापसि हादसो थियो। अमन आयशा खे हंज में खणी कार जी पुठी सीट ते सुम्हारियो ऐं सभिनी खे चयो त मुंहिंजी पहचान में आ। ईअं चई सिधो आयुष खे फ़ोन कयो। आयुष फ़ोन खयो, चयो हा चओ अमन, छा थियो एतिरे में? सिधो अमन चयो, आयुष मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे, मां तुंहिंजे घर थो अचां। अमन चयो, कुझु प्रॉब्लम आहे, कुझु इमरजेंसी आहे? सभु ठीकु त आहे न? तूं अञा रस्ते में आई, एतिरा सवाल कया। अमन चयो, मां बिल्कुलु ठीकु आहियां। मूंखे हिन वक़्तु दोस्त जी बि ज़रूरत आहे, डॉक्टर जी बि ज़रूरत आहे। बसि एतिरा शब्द चया ऐं आयुष चयो, हा ठीकु आहे, जल्दी अचु। फ़ोन रखी करे सिधो आयुष जे घर जी बेल वॼाई पहुतो। आयुष जीअं ई दरवाज़ो खोलियो, अमन जे हंज में छोकिरी ॾिठी। उनखां फ़िलहाल कुझु बि सवाल न कयो। सिधो उनखे चयो, अमन सिधो उनखे रूम में सुम्हार, मां थोरी झटि में इनखे चेक करे ज़रूरी ट्रीटमेंट कयां थो। बसि एतिरो चई पंहिंजे कम ते लॻी वियो आयुष ऐं उनखे इंजेक्शन वग़ैरह लॻाए रूम में आराम सां उनखे सुम्हारे छॾियो। ॿाहिरि सोफ़ा ते अची अमन ऐं आयुष वेठा। आयुष थोरी झटि कुझु बि न चयो, अमन ॾे सिर्फ़ु निहारींदो रहियो। अमन घबरायल, चिंता में, कुझु सम्झ में कान पियो अचेसि। आयुष ॻाल्हि खे शुरूआति कंदे चयो, अमन छा ॻाल्हि आहे? तोखां एक्सीडेंट थियो आहे? कुझु प्रॉब्लम आहे? अहिड़ो सभु ॿिन्हिनि जे विच में डिस्कस हलंदो रहियो थोरी झटि, पर अमन जे वात मां कुझु जवाब निकिरी सघनि अहिड़ी कंडीशन ई कान पई लॻे। आयुष चयो, सच सच ॿुधाए छा थियो आहे? जेकी पंहिंजे घर पहुची वियो आहे, मां पंहिंजे घर पहुची वियमि, तोसां कुझु थियो? अमन हाणे उनखां कुझु बि लिकाइण ज़रूरी न सम्झो, छो त उनखे ईअं पियो थिए आयुष खे ऊंधा सिधा वीचार ईंदा, बहितर आहे त मां हिनखे सभु कुझु सच सच ॿुधाए छॾियां। इनखे सभु पहिरियां खां वठी शुरूआति ताईं सभु ॿुधाए छॾियो। मथां आयुष हल्की सी मुश्क ॾेई चयो, मां तोखे चयो हुयो न ॿिलीअ जो पंजो आहे, त मां सही आहियां। डॉक्टर जो अंदाज़ो कॾहिं बि ग़लति न हूंदो आहे। अमन चयो, अहिड़ो कुझु बि कान्हे, ग़लति न सोच। अमन चयो, पर पाण खे ॿिली न खपे, परी खपे, बराबरि न? तुंहिंजी ज़िंदगी में परीअ जी ज़रूरत आहे, ॿिलीअ जी न। अमन सिधो चयो, आयुष इहो सभु सोचण बि मुंहिंजे लाइ पाप आहे, इन जी सगाई थियल आहे। अमन एतिरो चई बिल्कुलु ख़ामोश थी वियो। उन जी ॼण कुझु देरि लाइ सांस रुकिजी वई। सम्झ में ई न पियो अचेसि कि मां हीउ जुमिलो कहिड़े फीलिंग सां ॻाल्हायो आहे। ख़ैर आयुष सम्झी वियो। आयुष उथी करे उन जे कुल्हे ते हथु रखियो ऐं गले लॻायो। सिधो चयो, अमन कुदरत तोसां कहिड़ो खेल थी खेले? अॼु ई तोखे सोनल चयो मुंहिंजी लाइफ में कोई आहे, ऐं आयशा जो बि अॼु ई अहिड़ो हादसो थियो। छा ज़िंदगी तोसां खेल थी खेले या वक़्तु तोखे साथ नथो ॾे? सच यार, हाणे त
मूंखे बि तुंहिंजे लाइ कुझु न कुझु। बसि शब्द उते रोके छॾिया। अमन चयो, अरे मूंखे अहिड़ो कोई अफ़सोस कोन्हे, बसि हीअ पंहिंजी लाइफ में ख़ुशि हुजे, मुंहिंजे लाइ एतिरो ई काफ़ी आहे। ख़ैर मूंखे हिन लाइ अहिड़ो कुझु बि न सोचणु घुरिजे। मूंखे सिर्फ़ु हिन वक़्तु इहा हिकु चिंता आहे कि हिन जी सगाई थियल आहे, हिन जे परिवार खे इंफॉर्म करणु ज़रूरी आहे त हीअ हिते आहे। आयुष चयो, सही आहे। त इन जो मोबाइल पर्स कुझु मिलियो आहे पासे में, त बसि उन जे परिवार खे फ़ोन करे था छॾियूं। अमन चयो, इन ॻाल्हि जो त मां बिल्कुलु बि ध्यानु न ॾिनो आहे ऐं उते अहिड़ो कुझु हुयो बि कोन, सिर्फ़ु आयशा हुई, मां हिनखे कार में सुम्हारियो, इन खां वधीक त मुंहिंजो कुझु बि ध्यानु कान्हे को। आयुष चयो, त पोइ थोरो मुश्किल आहे इन जे परिवार जो पतो लॻाइणु। मथां अमन चयो, जे हिन जे परिवार खे या हिन जे मंगेतर खे ख़बर पवंदी कि हीअ हिन हालत में आहे ऐं उन जे पासे में कोई जींस बि कान्हे, कंहिंजे घर में आहे, त उन जे लाइफ में कुझु प्रॉब्लम न अचे, उन जे लाइ चिंता ज़ाहिर कई। आयुष इहे इन जा जुमिला ॿुधी इलाही ख़ुशि थियो कि कंहिं छोकिरीअ जे लाइ दिलि में केतिरो सम्मान अथसि, इनखे ख़बर आहे कि हीअ कंहिंजी अमानत आहे, इन जी दिलि में इन लाइ कुझु महसूस बि थो थिए, पर त बि इन जी महानता आहे। सचमुच अमन जे लाइ सम्मान वधी वियो आयुष जी नज़रुनि में। ख़ैर कुझु बि न चयो, इन खां वधीक उनखे आथत ॾियण बि सही न पियो लॻे। उनखे ईअं पियो लॻे त मां अमन खे ज़्यादा ॻाल्हाए ज़्यादा दुख ॾींदमि। कुझु बि न चयो, सिधो अमन खे चयो, हाणे इन जे होश में अचण जो ई पाण खे इंतज़ारु करिणो पवंदो। ॿिए तरफ़ होटल जे कर्मचारीअ उन नंबर ते फ़ोन कयो। रोकीअ फ़ोन खयो, रोकीअ खे चयो, मैडम हिते भुलिजी वई आहे पर्स, हितां हली वई, असां ॿाहिरि ॾिठोसीं पर कुझु कान नज़र आई, असांखे थोरो पर्स ॾिसण में शायदि लेट थी वई। अहिड़ो चई करे सिधो चयो कि तव्हां पंहिंजो पर्स हितां खां कलेक्ट करे था सघो। रोकीअ चयो, ठीकु आहे। रोकीअ खे चिंता थियण लॻी, उनखे सिधो फ़ोन करणु ज़रूरी सम्झो। आयशा जे फ़ोन ते काफ़ी बार फ़ोन कया पर आयशा जो फ़ोन बंदि ऐं सोफ़ा जे हेठां हुयो, सो फ़ोन त बिल्कुलु ई न पियो लॻे। रोकी खे चिंता थियण लॻी। हिकु तरफ़ रेवती हॉस्पिटल में हुई, उनखे चक्कर अची विया हुआ, ॿिए तरफ़ आयशा जो कोई अतो पतो ई न। वापसि पंहिंजो पाण खे गुनहगार सम्झण लॻो ऐं दुखी थियण लॻो। मदद वठे बि त कंहिंखां। सिधो होटल में वियो ऐं पर्स खणी आयो। उन खां पुछो, मोबाइल कुझु वग़ैरह पर्स में चेक कयो, कान हुयो। रोकी सिधो रवानो थी वियो उतां खां। अॻिते छा करे उनखे कुझु सम्झ में न पियो अचे। ॿिए तरफ़ आयशा खे हल्को सो होश आयो, पर उन वक़्तु आयुष हॉस्पिटल जे कम सां ॿाहिरि वियो हुयो। अमन उन जे पासे में ध्यानु रखण लाइ वेठो हुयो। अमन जो हथु आयशा जे हथ मथां हुयो। आयशा खे जीअं ई होश आयो, उन पंहिंजे हथ ते भार महसूसु कयो। उन हथ ॾे निहारियो ऐं सिधो उन जे हथ ते आङुरियुनि जा निशान ॾिठा, जेके थोरा रत जा थोरा थोरा सुकल हुया ऐं उनखे तुरंत यादि अची वियो त हीउ हथ मां किथे ॾिठो आहे। उन थोरो मग़ज़ु हलायो ऐं यादि आयो त मां मूवी में हिन जे हथ खे ई नोचे छॾियो हुयो। वरी वापसि छत ॾे निहारियो, रूम जे इर्द गिर्द निहारियो ऐं उन हथ हटायो, उन जे चहिरे में निहारियो। अमन खे ॾिसी सोचण लॻी, ही इंसान हिते कीअं? जे ही हिते आहे त मां हिते छो आहियां? मां हिते कीअं पहुतसि? मां त होटल में हुयमि, होटल खां ॿाहिरि निकिती हुअमि। इहो सभु सोचींदे सोचींदे इनखे वापसि चक्कर अची विया, पर अमन जो अखियूं कान खुलियूं। चक्कर अचण सां बेहोश थी वई।
थोरी झटि खां पोइ दरवाज़े ते आवाज़ु आयो ऐं अमन जूं अखियूं खुलियूं। अमन दरवाज़े ॾे निहारियो, चौंकिजी वियो। उहो दर ते केरु हुयो, इन जे बारे में अॻिते जे एपिसोड में पाण जल्दी ॿुधंदासीं।